नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कंदकोट खां ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट वेझो बडाणी में शिया उलमा काउंसिल जे सॾ ते मजलिस वहदत मुस्लिमीन ऐं JSO बडाणी जे तरफ़ां मुजाहिद इस्लाम शहीद जनरल कासिम सलेमानी जी अज़ीम शहादत जे वाक़े ते शैतान अमरीका ऐं उन जे नाजाइज़ औलाद इसराइल जे ख़िलाफ़ रैली कढी वई। रैली जी अॻुवाणी शिया उलमा काउंसिल जे सैयद एहसान अली शाह, सैयद मोहम्मद अली शाह, फेरोज़ गोलाटो ऐं JSO जो अॻुवाण सैयद रफ़क़त अली शाह कई। रैली मेन बाज़ार खां थींदे मीडिया सेंटर पहुती, जिथे अमरीका ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। शिया उलमा काउंसिल जे आलिम सैयद एहसान शाह मीडिया अॻियां ख़िताब कंदे चयो त अमरीका मुसलमान जे मुल्कनि ते दहशतगर्दी करे रहियो आहे, जंहिंजी असीं भरपूर मज़म्मत करियूं था। ईरान ते असां जाननि जा नज़राना पेश कंदासीं। असां पंहिंजे मुसलमान भाइरनि जी हिफ़ाज़त लाइ ईरान वञण लाइ तयारु आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।